बेयारो मददगार खुलियलाम ते वेठल माण्हुनि जा घर टी पट थी विया। वॾी तादाद में माण्हुनि छितनि मां बरसाति जो पाणी वहण जे करे वॾो नुक़सानु थी वियो आहे। ॻोठ मुरादसली मुकमल तबाह, घर टी पट थी विया। ॻोठा रवासी मासूम ॿार खुले आसमान हेठि बेयारो मददगार वेठल बुखो काटण में मजबूर। ॻोठा रवासी मज़दूर तबिको मज़दूरी न हुजण जे करे वॾी तकलीफ़ में मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ज़िले इंतिज़ामिया में चूंडियल नुमाइंदा फोकल पर्सन ग़रीब माण्हुनि जी ॿाहिरि करण में नाकाम। वधीक हिन वीडियो में ॾिसंदा। हींअर असां मौजूदु आहियूं मुराद सोलंकी जे ॻोठ में, जिथे ही घर किरियो आहे ऐं हिते जा माण्हू जेके आहिनि ॿिए हंधि शिफ्ट थिया आहिनि। हिते गवर्नमेंट तरफ़ां ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां अहिड़ो निज़ाम कोन ठहियो आहे जो माण्हुनि खे उते विहारिजे, उते का सिस्टम कजे, पर ही माण्हू बेयारो मददगार साईं टुंडेमल खानी अवां बणियल आहे। अच्छा, तव्हांजो नालो छा आहे? अब्दुल लतीफ़ सोलंकी। अब्दुल लतीफ़ सोलंकी ॻोठ मोहम्मद मुराद माछी रहिवासी। ऐं इहो हुकूमत जे आला अख़्तियार वारनि घर मुकमल तबाह थी चुको आहे ऐं हेसी ताईं गवर्नमेंट जो को बि माण्हू कोन आयो, न को असांजी सार संभाल लधी आहे। असां हिन मीडिया वारनि खे शाबाई हुजे जिन असांजी सार संभाल लथी आहे ऐं इहा उन्हनि जी महिरबानी आहे। ऐं हर साल असां सां इहो तदारक थींदो रहे थो, पर को बि गवर्नमेंट जो माण्हू असांजी का बि सार संभाल नथो लाहे। उन लाइ असीं गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे असांखे अझो ॾिनो वञे। असां रांदियूं ठाहियो, ॿाहिरि वेठा आहियूं रोडनि ते, जेका साम्हूं तव्हां उहो साम्हूं ठही पई। हा, तव्हां ॻाल्हाए न अचो। हा, बसि इहो असांजो मुतालबो आहे ऐं महिरबानी करे इहो असां ग़रीबनि खे रोज़गार जी करियूं या घरनि जी करियूं, इन लाइ महिरबानी करे इहो असांजो मुतालबो हल कयो वञे। ऐं असां भले सर्वे करे ॾिसनि, वाक़ई बिल्कुलु ई माना घर मुकमल ॻोठ मोहम्मद मुराद माछी मुकमल तबाह थी चुको आहे। ॿियो घर आहे जेको मुकमल तबाह थियल, जेको तव्हां ॾिसो पिया ही तबाह थियल आहे। ऐं हिननि जा ॿार बि जेके आहिनि मेड बाइटनि में शिफ्ट थिया आहिनि, ही ख़ाली घर पियल आहिनि ऐं हिते वॾो नुक़सानु थियो आहे। मुराद सोलंकी में ॿियो घर आहे, अॻियां बि तव्हांखे ॾेखारींदासीं। भाई, कॾहिं घर किरियो आहे तव्हांजो? कल्ह राति किरियो, जंहिं राति बरसाति हुई जाम। तव्हांजो नालो छा आहे? अली अकबर। अच्छा, तव्हां वटि को ज़िले इंतिज़ामिया में हिते केरु पहुतो आहे? न, अञा केरु बि कोन आयो। पोइ हींअर ॿार तव्हां किथे शिफ्ट कया आहिनि? हींअर ॿार ॿाहिरि वेठा आहिनि, आसमान जे हेठां। खुले आसमान में वेठा आहियो? हा। तव्हां पाण छा कंदा आहियो? मज़दूरी कंदा आहियूं। मज़दूरी कंदा आहियो। हीउ जेको कमिरो ठहियल आहे, हीउ किरण जी पोज़ीशन में आहे, केॾी महिल बि किरी सघे थो। हिननि ॿार जेके हिननि जा खुले आसमान ते वेठल आहिनि, हीउ तव्हांखे ॾेखारियूं पिया। तव्हांजो कमिरो ठहियल आहे? जी बाबा, हा। अच्छा, केॾी महिल बि किरी सघे थो? केॾी महिल साईं किरी सघे थो। असीं मज़दूर माण्हू कंहिं ॻाल्हि खे नथा रसूं। अच्छा, पोइ हींअर तव्हां ॿार किथे? हींअर ॿार ॿाहिरि मैदान ते वेठा आहियूं। ॿियो केॾा वञूं, भला मरण खां त बचूं। पाण ॾिसो, ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां केरु आयो आहे? केरु बि कोन आयो आहे। केरु ई कोन पहुतो आहे? न बाबा। हीउ चोथों घर आहे, हीउ मुराद सोलंकी में चोथों घर किरियो आहे ऐं तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। अफ़सोस आहे ज़िले इंतिज़ामिया हिननि पहुती कोन्हे ऐं खुले आसमान ते माण्हू वेठल आहिनि ऐं हिननि खे छा माना जेको आहे ज़िले इंतिज़ामिया खे माना जेको आहे अचण तयारु कोन्हनि, न हिननि जी पोइवारी, न रहनुमाई, न ट्रेंट, न कुझु। अफ़सोस जहिड़ी सूरत हाल आहे। बसि अचनि था, रोड साफ़ु ॾेखारियो, वज़े इलाज जो असांजे टुंडेमल भतो आहे। हीअ असांजे टुंडेमल भतो आहे, सॼो पाणी जी लिपेट में आहे। वॾो नुक़सानु हिते थिया आहिनि, उहे ॾिसण में ई कोन था अचनि। न सिंध हुकूमत खे ॾिसण में था अचनि, न टुंडेमल खानी ज़िले इंतिज़ामिया खे हिननि माण्हुनि जो को लाचार आहे। तव्हांजो भाउ? असलम सोलंकी। कॾहिं घर किरियो आहे तव्हांजो? ये रात किरियो। अच्छा, ॿार बच्चा तव्हांजा किथे वेठल आहिनि? ॿार बच्चा हींअर होॾे मामे जे घर में। गवर्नमेंट तरफ़ां केरु आयो आहे तव्हां हिते? गवर्नमेंट तरफ़ां केरु आयो आहे? न, को कोन आयो। केरु बि कोन आयो आहे। घर किरियो आहे, मुकमल घर किरियो आहे ऐं हिते का शइ बची कोन्हे। ऐं हीउ चोरी घर किरियो आहे। हीउ मीर मोहम्मद सोलंकी जो घर आहे ऐं जेको मुकमल तबाह आहे। सामान जा थां ॾिसो, ईअं ई पियल आहिनि ऐं हीउ माना बेयारो मददगार खुले आसमान ते। हीउ पाणी मां जो जेको आहे लंघण ॾिसो पिया, मासूम ॿारड़ा जो किरियो आहे। तुंहिंजो पे छा कंदो आहे? मज़दूरी कंदो आहे हमारी। कॾहिं घर किरियो आहे? हिनखे मिली ॿ ॾींहं, चोरी किरियो आहे। पोइ गवर्नमेंट तरफ़ां केरु आयो आहे तव्हां हिते? केरु कोन आयो। केरु बि कोन आयो आहे। तुंहिंजो पे नालो छा आहे? मीर मोहम्मद। मीर मोहम्मद। छा तुंहिंजो नालो छा आहे? नालो छा आहे तुंहिंजो? मारम।
ही घर सॼो टुमियो आहे तव्हांजो छित हाँ सॼो ठिमियो पोइ अञा ताईं कीअं पिया सुम्हो अञा कीअं पिया सुम्हो चपल चालू सभु सभु पुसी विया आहिनि मुंहिंजो अञा सुम्हो किथे विया ताईं ये सब बाहर ॿाहिरि मैदान ते पक्के से ओके सब बाहर सुम्हंदा आहिनि बाहर बचा ही कंहिंजो घर आहे करीम बख्श बचाए बने टाइम ही कंहिंजो घर आहे ये अली नवाज है अली नवाज़ बाग वर्षा जेकी पई उन में ई असांजी दीवार किरी वई ऐं पाणी पई रहियो हिते मच्छर वई तंग था करनि पाणीअ जे करे नालो तव्हांजो छा आहे अली नवाज अली नवाज़ जी हा तरफ़ां केरु आयो आहे तव्हां हिते न हिते केरु ई कोन आयो अच्छा ॿार बच्चा हींअर पोइ किथे किथे पिया सुम्हारियो ॿार इहो खुले आसमान में ॻोठ मुराद सोलंकी जंहिंमहिल असांजा फ़ौजी घर लिखी विया आहिनि पर ही किरी पिया आहिनि अञा फ़ौजी हिते कोन आया आहिनि असां परी पासे घर ठही विया आहिनि ओरी पासे कोन वेठा आहिनि फ़ौजियुनि खे रिक्वेस्ट था करियूं पोइ बि अञा असांजो ठहिया कोन्हे हाणे ॾिसो त घरनि जी हालत कहिड़ी आहे असां त माना हिन साल में पूरा आहियूं पर घर असांजा अञा कोन ठही रहिया आहिनि ॿार किथे हींअर सुम्हारे पिया ॿार ही असीं बसि ॿाहिरि पिया आहियूं बरसाति में ई सुता पिया आहियूं असां रिक्वेस्ट था करियूं त असांजा महिरबानी करे घर ठाराए वञनि ही वॾा कंहिंजो घर आहे ये अला बचा सोलंकी ऐं ॻोठ माण्हू मुराद सोलंकी जो जीअं ॿ टे ॾींहंनि खां बरसाति मुसलसल बारिश हली अची घर तबाह थी वियो हिन बचा खुले आसमान हेठि वेठा आहिनि हिन वीचारनि खे तकलीफ़ थी वई आहे न तंबू आहे न छांजा का शइ गवर्नमेंट जे तरफ़ां का बि ॿाहिरि कोन थी आहे सही है छा नालो तव्हांजो मोहम्मद ईसा ही घर कॾहिं किरियो आहे तव्हांजो घर टियों ॾींहुं थियो आहे झका ई तूफ़ान घर किरी पियो आहे मुंहिंजो उॾामी वेठी मथां आसमान तां ॾिसो सही ही अली गुलाम सोलंकी जो घर आहे जेको मुकमल किरी चुको आहे तव्हांखे ॾेखारियूं पिया ऐं हिनजा ॿार बच्चा जेके आहिनि उहे खुले आसमान ते वेठल आहिनि ही मोहम्मद इदरिस सोलंकी जो कमिरो ठहियलु हो जेको उहो बरसाति में सॼो ख़तमु थी चुको आहे हिननि जा ॿार ऐं हिन फैमिली जेकी आहे खुले आसमान ते वेठल आहे ही जावेद सोलंकी जो कमिरो ठहियलु हो जंहिं मथां देवी किरी ऐं घर बि मुकमल तबाह थी वियो आहे जिन जा ॿार बि खुले आसमान ते वेठल आहिनि ही घर मोहम्मद उस्मान सोलंकी जो आहे ऐं जेको हीउ बि घर मुकमल तबाह थियो पियो आहे हीउ घर किरियो आहे ऐं हितां ॿार बच्चा जेके आहिनि इहे खुले आसमान ते वेठल आहिनि छा आहे बा अॼु सोलंकी जी हा हे कॾहिं थियो आहे घर तव्हांजो 4 ॾींहं थी विया आहिनि जीअं हाणे मींहुं वेठो हुयो पर इहा ई हालत लॻी पई किरियो पियो सॼो ॿाहिरि वेठा आहियूं ॿार तव्हांजा खुले आसमान में वेठल आहिनि खुले आसमान बिल्कुलु गवर्नमेंट तरफ़ां को आयो आहे तव्हां न केरु कोन आयो आहे कोन मिलियो जीअं त असां हींअर मौजूदु आहियूं मुराद सोलंकी ॻोठ में जिथे असां सां गॾु ॻोठ जो वॾो मोज़िज़ वॾेरो नबी बख्श सोलंकी मौजूदु आहे वॾा तव्हां ॿुधायो अहिड़ी सूरत हाल कीअं रही आहे न तव्हांजे इहो अहिड़ी सूरत हाल इहा तव्हां साम्हूं आहे ऐं बि तंहिंखां अलावा हीअ पर साल बि असां इहा हालत थी हिन में आर्मी वारा आया घर ते ॾिसी विया लाइ चेकिंग कयूं हुतां हीअ असांजा नाला अरिड़हं घर मंज़ूरु थिया आहिनि सस्ती बस्ती में क्वार्टर ठही विया उन्हनि जो हफ़्तेदार थी वियो हिते असांजे मुराद माछी ॻोठ खे हिकिड़ी सिर्फ़ गवर्नमेंट जे तरफ़ां कोन मिली आहे महिरबानी करियो ख़ुदा हिन ॻोठ ते रहम खाओ ऐं हिन ॻोठ कुझु तदारक करियो तव्हां मीडिया जे ज़रिए तव्हां ॾिसी सघो था इहा हिन अदावारनि खे शाबाश हुजे जो हिननि इहा अहिड़ी बरसाति में बि असांजी सार संभाल लहणा ज़ाहिद जिस्तानी आहे बासिर मेमन साहिबु आहे ऐं ॿिया दोस्त आयल आहिनि सभिनी जो शुक्रिया अदा कंदे जेकी अहिड़ी तकलीफ़ में असां वटि पहुता आहिनि ऐं
असां मुस्तसिल 2-3 सालनि खां वठी इहा हालत थींदी बि अचे की केरु असां इंतज़ारु कोन थो करे, न तंबू न छा, ॿार खुले आसमान में हेठि हूंदा आहिनि, केॾी महिल रोड ते हूंदा आहिनि, केॾी महिल हिते घरनि जे अॻियां बेयारो मददगार छा वेठा हूंदा आहियूं। ख़ुदा महिरबानी करियो, हिन ॻोठ ते कुझु तवजो करियो। हिते बि के नंढड़ा ॿार था रहनि, के औलाद था रहनि, के बचा था रहनि, उन्हनि ते त रहम खाओ, उन्हनि जो त कुझु करियो। इहे हर साल असां इहा वेठल हूंदी आहे। ग़रीब माण्हू मज़दूरी करियूं था, पहले अजा ठाहियूं, छा करियूं हली। इहे मंज़ूरु थियल घरनि उहे बि असांजा हीअ आहिनि, असांजा मंज़ूरु थियल DCO खां लेटर आयल आहे। इहा असांजो इहे DCO खां 18 घर मंज़ूरु थियल आहिनि, इन में हिकिड़ो बि घर असांजो कोन ठहियो आहे। महिरबानी करियो, इहा असांजो इहे अला अख्तियार खे गुज़ारिश आहे, वज़ीर आज़म खे, वज़ीर आला खे, चीफ जस्टिस खे महिरबानी करे ख़ुदा जी रहम खाई असांजे ॻोठ ते तवजो ॾियो, निंढण को न करियो असांजे ॻोठ खे।